पीपल्स पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी वज़ीर-आज़म के उम्मीदवार तौर बिलावल भुट्टो ज़रदारी के नाले की मंजूरी दे छड़ी। बिलावल भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी की क़यादत एतमाद जो इज़हार। बिलावल एक भेरो वरी 10 नुकाती चूंड मंशूर पेश कयो। संदस चवण है तो पीटीआई ए नूंडी क़यादत के चूंड वेहण ला कानूनी ॾुखियायूं आहिनि। अदलिया ये नथी करे सके तो एक के नाहिल ए बे के अहल करे बिनी ला एक जड़ो फैसलो करणो पवंदो। हू नए किस्म की सियासत करण चाहिनि था। नफ़रत ऐं विरहाइण वारी सियासत जो ख़ात्मो करणो पवंदो। मुल्क के समूरनि मसइलनि जो हल पीपी के मंशूर में आहे। दहशतगर्दी जो सबब बणजंदड़ पॉलिसियूं ख़त्म करणियूं पवंदियूं। इंशाअल्लाह 8 फरवरी ते चूंडूं थींदियूं। समूरनि सियासी पार्टियुनि खे मौक़ो मिलणु घुरिजे। जीअं सियासी पार्टियुनि जी ख़्वाहिश आहे त इदारा पंहिंजी हदुनि में रही कमु कनि, इएं सियासी पार्टियुनि खे बि पंहिंजे दायरे में रही कमु करणो पवंदो। आसिफ ज़रदारी खे वज़ीर-आज़म नामज़द कयो। एतमाद करण ते हू सभिनी जो थोराइतो आहे। सीड़पकारी सहूलियत काउंसिल की एपिक्स कमेटी मुख़्तलिफ़ शोबन में थियल अघ भराई ते इत्मीनान जो इज़हार कंदे सऊदी अरब ऐं कतर सां सीड़पकारी मुआहदे खे क़तई शिकिल ॾियण की मंजूरी ॾेई छॾी। मफ़ाहिमती याददाश्तनि खे तेज़ गिरफ़्तारी सां मुआशी हक़ीक़त में तब्दील करण की भी हिदायत। निगरान वज़ीर-आज़म अनवार लकाकर की सदारत हेठ ख़ास सीड़पकारी सहूलियत काउंसिल की एपिक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, वफ़ाक़ी काबीना, सूबाई वॾनि वज़ीरनि ऐं आला अमलदारनि की शिरकत। एपिक्स कमेटी तरफ़ां स्मगलरनि ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखण जो अज़म वरजायो वियो। तहरीक इंसाफ़ खां बेट जो चूंड निशान एक दफ़ो ॿीहर खसिजी वियो। पेशावर हाई कोर्ट मनानामो वापस वठी छॾियो। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बहाल। बैरिस्टर ज़फ़र गोहर पीटीआई की चेयरमैनीअ तां फारिग। पेशावर हाई कोर्ट पीटीआई के चूंड निशान ऐं इंट्रा पार्टी इलेक्शन बाबत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। तहरीक इंसाफ़ बेट जो निशान हासिल करण लाइ सुप्रीम कोर्ट वञण जो ऐलान करे छॾियो। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त बेट जो निशान बहाल न थियो त हू हर उम्मीदवार आज़ादी सां चूंड विढ़ंदो। अंडर 19 सां चूंड विढ़ंदा पर मैदान ख़ाली न छॾियो वेंदो। पेशावर हाई कोर्ट जी सिंगल बेंच खे रुॻो स्टे ऑर्डर ॾियण जा अख़्तियार आहिनि। लेवल प्लेइंग फील्ड केस में तहरीक इंसाफ़ इलेक्शन कमीशन खिलाफ सबूत पेश न करे सघे। सुप्रीम कोर्ट बुधनी 8 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। चीफ सेक्रेटरी पंजाब ऐं आईजी खां जवाब तलब। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इलेक्शन कमीशन अदालत जे कहिड़े हुक्म जी तौहीन कई आहे। इलेक्शन तौहीन कई आहे त शाहिदियूं पेश कई वञनि। सियासी तकरीर बदिरां आइन ऐं कानून जी ॻाल्हि कई वञे। आईजी ऐं चीफ सेक्रेटरी जो इलेक्शन सां छा वञे। नामज़दगी काग़ज़ रद्द थियण ते उम्मीदवार अपील करे छॾींदा। तौहीन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई के बानी चेयरमैन फवाद चौधरी ते फर्द जुर्म लागू। इलेक्शन कमीशन तरफा अडियाला जेल में केस की बुधनी 8 जनवरी ताईं मुलतवी। पीटीआई अगवान तरफा इल्जाम कबूल करण का इनकार। ईरानी कमांडर कासिम सुलेमानी की मज़ार भरिसां धमाकनि में 188 ॼणा मारिजी विया। 170 खां वधीक ज़ख़्मी। केतिरनि माण्हुनि की हालत गणती जोगी हुअण सबबि फौतनि जी अंग में इज़ाफ़े जो ख़दशो। गज़ा ते इसराइल जा बेशाणा हमला जारी। वधीक 200 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज गज़ा में हमलनि में तेज़ी आणे छॾी। रिहाइशी इलाइक़नि पनाहगीर कैंपुनि अस्पतालुनि जे भर पासे में बमबारी। हमास जे इंटेलिजेंस हेडक्वार्टर ते कब्ज़े जी दावा। लबनान में हिज़्बुल्लाह जे ठिकाणनि ऐं शाम में फ़ौजी हंधनि ते भी हमला। बेरूत में इसराइली फ़ौज जे हमले जे नतीजे में हमास जो नायब सरबराह सालिह अलग्रोज़ी शहीद। महंगाई में पीर जे अंदर कराची के शहरनि के बिजली जो नओं झटको। के इलेक्ट्रिक बिजली अघनि में 87 पैसा फी यूनिट इज़ाफ़ो करे छॾियो। बिजली के अघनि में ताज़े इज़ाफ़े सां वाहपेदारनि ते 9 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। जीडीए उम्मीदवार फहमीदा मिर्जा जा नामजदगी कागज रद्द। शाह महमूद कुरैशी, ज़ैन कुरैशी बेन जा नामजदगी कागज रद्द करण ते जवाब तलब।
अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करण ख़िलाफ़ अपील ते आरो ज़ाती हैसियत में तलब। शहबाज शरीफ़ जा कराची जे एन 242 ते नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करण जो फ़ैसिलो चैलेंज। उस्ताद मोहम्मद में हथियारबंदनि पुराणी तकरार तां ॿिनि भाइरनि खे क़तल करे छॾियो। सिटी पुलिस थाणे जी हद में सोहराब दिलमुराद रोडो ॻोल्हे जो खार।